अस्सलाम वालेकुम दोस्तों, अच्छा हाल आहे। उम्मीद आहे त सभु ख़ुशि हूंदव। छो त दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त हिकु पखी हूंदो आहे कोयल असां सॾींदा आहियूं उनखे, जेको आहे उनजो आवाज़ु हिकु मिठिड़ो थींदो आहे ऐं भलो आवाज़ु थींदो आहे। उहो पंहिंजो खुॾी छो नथो ठाहे ऐं ॿियनि जे खुॾी में बचा छो थो ॾिए ऐं अंडा छो थो ॿियनि जे खुॾी में ॾिए, इन जो तफ़सील हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। असांजे वीडियो सां गॾु रहिजो, असांजो वीडियो पूरो ॾिसिजो। असांजे चैनल ते नया आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। छो त दोस्तों कोयल जीअं आहे त कांव जे हमेशह खुॾी में वञी अंडा ॾींदो आहे, बेदा उते लाहे ईंदो आहे, पोइ कांव छा आहे जो हिन जे बचनि खे पाले वॾो कंदो आहे। इहो असां ॾिठो बि आहे लेकिन ॿुधंदा बि अचूं पिया। हिकु ॾींहुं छा थियो, पहिरें दौर जो ज़मानो हो, उते हिकु जंग हो। जंगल में जेको आहे हे सभु पखी उते रहंदा, के पंहिंजा खुॾियूं ठाहींदा, के ठाहींदा बि कोन हा। हिकु पखी जेको हो कोयल, हुनजो खुॾी ठहियलु हुयो। हुन छा कयो, पंहिंजी खुॾी ठाहे उते बेदा ॾिनई। हिकु ॾींहुं छा थियो, कांव आयो हुनजे बेदनि खे खाई वियो त हिकिड़ो जेको आहे पखी चयो, कोयल चयो त मां कंहिं वॾे पखी वटि जेको आहे, जेको बादशाह हूंदो उन वटि फ़ैसिलो रखाईंदुसि। हिननि छा कयो, कोयल चयो मां वेंदुसि जेको मुक़ाम चिबरो असां चवंदा आहियूं, उनखे उर्दू में उल्लू चवंदा आहिनि, उल्लू वटि फ़ैसिलो हिननि रखियो। उते विया, हिननि जो फ़ैसिलो हुन कयो त चई उहो चोर पकिड़े अचो। हुननि खे त ख़बर कोन हो त कांव खाई वियो। हितां जेके आहे पखियूं सभु परेशान थी, हाणे हिनखे कीअं पकिड़ियो। त कोयल हुन चयो, उल्लू चयो त तोतो जेको आहे साए रंग जो हूंदो आहे, वण बि साए रंग जो हूंदो आहे, उन वण ते वेहंदो, जिथे बि कंहिं बि खाईंदे कंहिं बि पखी खे ॾिसंदो या कंहिं बि जानवर खे ॾिसंदो त उहो पाण अची ॿुधाईंदो। हिकु ॾींहुं छा थियो, ईअं कांव अचे पियो ऐं तोतो बि वञी उन वण ते वेठो। उते जेको दुलदुल पखी चवंदा अथसि, उन जा जेके अंडा बि पियल हुआ ऐं बच्चा बि हुया, उन्हनि खे अची कांव खाइणु लॻो। कांव खे वठी हुन वटि आया, उल्लू वटि उते फ़ैसिलो कयूं। चयूं जेको आहे हे असांजो अंडा या जेको आहे बच्चा हे कांव खाई वेंदो आहे। हिन चयो ठीकु आहे। त पोइ कोयल चयो हिनखे सज़ा ॾियो। हुन चयो, उल्लू चयो न, हिनखे सज़ा कोन ॾींदासीं, हे हिकु भलो पखी आहे ऐं अकुलमंद पखी आहे। हिनखे जेको माण्हू ॾिसंदो आहे, जानवर ॾिसंदो आहे, को बि शइ ॾिसंदो आहे, त असां निंड में पिया हूंदा आहियूं त असांखे हे उथारींदो आहे। त कोयल चयो हिनखे सज़ा ॾियणो पवंदो। त हितां ईअं कोयल कावड़ मां निकितो ऐं उॾरी हलियो वियो। कोयल दिलि में सोचियो त हाणे हिन कांव सां मां अहिड़ो लकाउ कंदुसि जो ज़िंदगी भर यादि कंदो। पोइ उन ॾींहं खां वठी कोयल छा कयो, जो वञी कांव जो खुॾी में अंडा ॾींदो आहे। अंडा ॾियण खां पोइ जेको आहे कांव पंहिंजे बचनि खे ई छॾे हिन जा बचा पाले वॾो कंदो आहे। जी हा दोस्तों, छो त जंहिंसां माण्हू भलो कंदो आहे त उन सां ई भलाई थींदो आहे। जंहिंजे लाइ बुरो सोचींदा आहियूं त उन लाइ बुरो ई थींदो आहे ऐं उन जा बोझ अची मथां पवंदा आहिनि। उमेद आहे त वीडियो असांजो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जंहिं बि भाउ खे पसंदि आयो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं असांजे हिन वीडियो खे ज़्यादा में ज़्यादा शेयर कजो। ओके, ख़ुदा हाफ़िज़। वरी मिलंदासीं ॿिए वीडियो में।